production of पूरे मुल्क जियां आदलपुर शहर में भी मुहर्रम हराम के हवाले से मजलिसूं अज़ादरियूं जो सिलसिलो जारी है सारी है। इमाम बारगाह जाफर सादिक अलैहिस्सलाम उस्ताद फकीर मोहम्मद शेख सैयद शफकत शाह रहमतुल्लाह हैदरी मुमताज शाह जी अगुवाणी में मातमी जुलूस बरामद थियो, जंहिंमें आदलपुर शहरनि पारां विक विक ते सभिनी जा स्टॉल पुणाया विया। सिक्योरिटी इंतजाम इंतहाई सख्त कया विया। टाउन इंतजामिया तरफां मातमी जुलूस जे रूटनि वारे इलाइक़नि मां पाणी कढण ऐं सफ़ाई करण जो सिलसिलो भी जारी ऐं सारी रखियो। इंतजामिया तरफां ख़ारिजी दाख़िली रस्तनि खे मुकम्मल बंदि कयो वियो। मातमी जुलूस मुख़्तलिफ़ रूटनि खां थींदे मेन चौक ते पहुतो, जिथे मजलिस मुनक़द कई। मातमी जुलूस में शरीक आज़ाद सेंटर आदलपुर जी इंतजामिया डॉक्टरनि जी टीम टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त खानवादा रिसालत के आज़ादारी जो पुरसो ॾियण जे लाइ इन इलाइक़े जी कुंड कुड़च खां मोमिन शिरकत कई आहे ऐं भरपूर शिरकत कई आहे ऐं सुबुह खां वठी मातमदारी ऐं मजलिस जो सिलसिलो शुरू आहे, जेको इंशाअल्लाह राति देर ताईं जारी रहंदो। ऐं असां सॼी दुनिया खे ऐं ख़ुसूसन मुस्लमाननि खे हिकिड़ो पैगाम ॾियणु चाहियूं था त इस्लाम अमन जो हिकिड़ो मज़हब आहे, जिते का बि नाजाइज़ी, को बि अलमियो, कंहिं बि इंसान सां जेका नाजाइज़ी थिए थी पई, को ज़ुल्म थिए थो पियो, उन में हर मुस्लमान ते फ़र्ज़ु आहे त उन ज़ालिम जे ख़िलाफ़ु आवाज़ खड़ो करनि, उन जे ख़िलाफ़ु उथी खड़ा थियनि। चाहे उहो ज़ालिम अॼु खां 1400 साल पहिरियां जो यज़ीद हुजे, चाहे हिन दौर मौजूदा जो कोई यज़ीद हुजे, छाकाणि त मोहसिन इंसानियत मौला हुसैन सलाम जो फरमान आहे त मूं जहिड़ो कॾहिं बि यज़ीद जहिड़े जी बेयत नथो करे सघे। यानी कि हुसैनियत मौला हुसैन हिकिड़ो मंशूर ॾिनो आहे त तव्हांजे दौर में जेकॾहिं को ज़ालिम आहे, तव्हां उन ज़ुल्म जे ख़िलाफ़ु उथी खड़ा थियो, चाहे उहो केर बि हुजे, चाहे केतिरो ताक़तवर छो न हुजे, ऐं उन जे मुक़ाबले में पंहिंजे माल दौलत औलाद कंहिंजी परवाह न कयो ऐं पंहिंजी हर क़ुर्बानी पेश करियो। हक़ीक़त में इहो मोहसिन इंसानियत रसूल पाक जो दीन आहे, इहो ई अल्लाह जो दीन आहे ऐं शरअ असांखे इहो सभु कुझु सेखारे थी। असां इंतज़ामिया, सहाफ़ी हज़रात, आदलपुर जी टाउन कमेटी, आदलपुर जो मेडिकल स्टाफ, जेके बि इंतज़ामिया सां गवर्नमेंट जी वाबस्ता मशीनरी आहे, असां उन जा थोराइता आहियूं। अलबत्ता असांखे शिकायत आहे वापडा वारनि जे रवैये खां, जेका मुख़्तलिफ़ औक़ात में ख़ुसूसन जॾहिं असांजी मजलिस ऐं मातमदारी जे प्रोग्राम हलंदा पिया, पहिरीं मुहर्रम हराम खां वठी शायदि ॼाणी बुझी कुझु रुखना पैदा कया वञनि था पिया। हालांकि आदलपुर खे एक्सप्रेस फीडर बि मिलियल आहे, उन बावजूद बि बार बार जेका बिजली जी लोड शेडिंग थिए थी पई, उहा असांजे प्रोग्रामनि में रुखनो पैदा करे थी। असां इंतज़ामिया खे हिन चैनल जे ज़रिए, हिन मीडिया जे ज़रिए हिकिड़ो पैगाम ॾियणु चाहियूं था पिया त बराए महिरबानी बाक़ी ॾींहंनि में ऐं ख़ुसूसन सॼो साल, चूंकि सॼो साल इंसान हिते रहनि था पिया ऐं गर्मी जा शदीद ॾींहं आहिनि ऐं उन्हनि जी इन सहूलियत खे कॾहिं बि ख़तमु न कयो वञे, उन्हनि जो ख़्यालु कयो वञे। इमाम बारगाह इमाम जाफर सादिक अलैहिस्सलाम खां इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी याद में जुलूस कढियो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम कंहिं फ़िरके जो न आहे, कंहिं माण्हू जो न आहे। इमाम हुसैन इंसानियत ख़ातिर जेकी पंहिंजी क़ुर्बानी ॾिनी, उन क़ुर्बानी खे यादि करण जे लाइ शिया हर जाइ ते जिथे जिथे हुसैनी इंसानियत जंहिंमें हूंदी, उहो मौला हुसैन खे यादि करे ऐं उहो ई इंसानु मौला हुसैन अलैहिस्सलाम जो ग़म मल्हाईंदो। मुहर्रम में सबीला बि हलाईंदो, यादि बि हलाईंदो, आज़ादारी बि कंदो। इहो मौला हुसैन जो असांजो एहसान आहे, असांजो इहो फ़र्ज़ु आहे त एहसान जो बदिलो क़ुर चए थो, एहसान जो बदिलो एहसान खां सवाइ कुझु बि कोन्हे। एहसान जो बदिलो एहसान ई आहे। ज़हरा जे लाल जो असांजे मथां एहसान आहे। असां पंहिंजे बचनि सां पाण लाइ इहो आज़ादारी करे मौला जो एहसान लाहे करे दुनिया खे ॿुधाईंदा आहियूं त हुसैनियत अॼु बि ज़िंदाबाद आहे, हुसैनियत क़यामत ताईं ज़िंदाबाद रहंदी। मुंहिंजो नालो मोहम्मद हसन मार आहे, मां एग्ज़ेक्टिव मॉनिटरिंग ऑफिसर आहियां PPH में। असां अॼु आदलपुर में जेको आहे प्रोसेशन थिए पियो, उन में असां फुल प्रूफ जेको आहे मेडिकल कवर ॾिनो आहे त असांजा मेडिक्स ऐं पैरामेडिक्स जेको बि स्टाफ आहे उहो हिते मौजूदु आहे ऐं असां वटि हर क़िस्म जूं दवायूं ऐं जेको सामान आहे उहो मौजूदु आहे ऐं असां अदादारनि खे बिल्कुलु फुल प्रूफ मेडिकल कवर ॾियूं पिया। मुहर्रम हराम के सिलसिले में असी आदलपुर टीम RSC आदलपुर PPH जी तरफा ही कैंप लगाई वही है तो जी अदादार जेके ज़ख्मी थी अचन था उन्हनि खे तुर्त इलाज ॾिनो पियो वञे ऐं जेके वधीक ज़ख्मी आहिनि उन्हनि खे फर्स्ट एड ॾेई करे असां अस्पताल में सेटअप कयो आहे, उन्हनि उते रवानो कयूं था। जीअं त हर साल वांगुरु हिन साल बि 7 मुहर्रम ते पुरजोश सां मुहर्रम मोमिन मल्हाए रहिया आहिनि। प्रोसेशन जुलूस मेन रोड ते पहुतो आहे ऐं मां पाण भरे सॼे SHO
जेको आहे पाण मातमी जुलूस सां गॾु आहे ऐं जेको नफ़री मुंहिंजी डिप्लॉयमेंट थियल आहे तक़रीबन 60 नंढी वॾी 60 नफ़री डिप्लॉयमेंट थियल आहे, जंहिंमें हिकु DSP साहिबु आहे पंहिंजो सुपरमैन उहो करे रहियो आहे पंहिंजो जेका डिप्लॉयमेंट आहे या जुलूस जी, जंहिंमें असांजो हिकु इंस्पेक्टर आहे ऐं पंहिंजो उन खां पोइ हिकु SHO सरहद असांखे लॻियलु आहे ऐं हिकु ॿियो सब इंस्पेक्टर एडिशनल लॻियलु आहे, उन खां पोइ 5 ASI लॻियल आहिनि, 40 असांजा एहलकार पुलिस वारा लॻियल आहिनि ऐं जेको ब्लैकिंग असांजी लॻाए ब्लैकिंग ते पुलिस लॻियल आहे, जंहिंमें नंढी वारी गाॾी न अचे, जेके माण्हू अचे थो जुलूस में उहो चेक थी पियो उन जुलूस में एन थिए, उन खां पोइ रूटा लॻियल आहे, उन खां पोइ मथे छत ते असांजा पुलिस वारा लॻियल आहिनि, जुलूस जे आॾो जुलूस जे पोयों जुलूस जे साइड में टोटल नफ़री जेका लॻियल आहे ऐं तमामु इंतज़ाम सख़्तु आहिनि। रेंजर्स जी हिकिड़ी मोबाइल आहे जंहिंमें DSR रेंजर्स जो पाण आहे DSR, उन खां पोइ 5-8 ॼणा रेंजर वारा गॾु आहिनि ऐं अलाह जी महिरबानी जुलूस हिनमहिल असांजो प्रोसेस अमन अमान सां हले पियो ऐं इंतज़ाम तमामु सख़्तु आहिनि ऐं असां पाण सां गॾु आहियूं, शुक्र आहे अमन अमान बरक़रार आहे। अटकल जेको आहे केतिरा पुलिस जा जेके एहलकार हूंदा जंहिंजो तादाद अटकल केतिरो हूंदो जेको आहे जेके हिन वक़्तु जेके जुलूस खे जेको आहे त सिक्योरिटी ॾींदा? तक़रीबन 40 खां 45 पुलिस वारा आहिनि, हिकु DSP साहिबु आहे, हिकु इंस्पेक्टर आहे, 3 सब इंस्पेक्टर SHO लॻियल आहिनि ऐं 5 ASI लॻियल आहिनि। 40 खां 45 पुलिस वारा मां टोटल मिलाए सिलाए असांजो 60 तक़रीबन एहलकार नफ़री असांजी आहे 60 लॻियल आहे। 7 मुहर्रम जे मातमी जुलूस पंहिंजी रवायती रस्तनि खां थींदे मेन चौक ते पहुतो, जिते मुख़्तलिफ़ आलमनि करबला में शहीद थींदड़नि जी कुर्बानी खे वर्जायो। मजलिस खां पोइ मातमी जुलूस पंहिंजी रवायती रस्तनि खां थींदे गौस पाक जे पिण ते पहुतो, जिते नेर थियो। कैमरामैन गुलाब अली करोड़ सां गॾु माजिद अली कलवड़ो, टाइम न्यूज़, आदलपुर।